अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां हनीफ़ गरानी, हनीफ़ हैदरी पेज सां गॾु। अॼु अहिड़े शख़्सियत मौजूदु आहियूं जेको पूरे सिंध ऐं जित के उहा शख़्स छायल आहे माशाल्लाह। अॼु असां उन वटि पहुता आहियूं, कुझु ॻाल्हियूं कंदासीं, कुझु हाल अहिवाल कंदासीं। साईं, जेको तव्हां शहर कंहिं वक़्तनि में नंढी मोबाइल हूंदी हुई, कीबोर्ड मोबाइल, टचनि जो ज़मानो हुन हुयो, जेका तव्हांजी अदे सचल जी काफ़ी मशहूरु थी। आयूं यादि ॻाल्हियूं यार जूं, ॻोड़ा ॻाल्हियुनि त पिया घड़ी। उहा काफ़ी तव्हां पाण ॻाई आहे, जोड़ी में हिकिड़ो तव्हां सां ॻाए थो, हमारा उहो केरु आहे तव्हां सां जोड़ी में? बिल्कुलु भाउ धनी बख़्शी उन टाइम में गॾु ॻाईंदो हुयो थोरो घणो। शुरूआती हिसाब सां भाउ शाइरी त लिखंदो हुयो, पर उन काफ़ी में बिल्कुलु भाउ धनी बख़्श मूंसां गॾु हुयो। 2012 में जेका पहिरीं रिकॉर्डिंग थी, उहा ऑडियो रिकॉर्डिंग हुई। उनमें तमामु असां उन ऑडियो जे ज़माने में तमामु मक़बूलियत माणीसीं ऐं तमामु पूरी सिंध मां दोस्तनि असां खे फॉलो बि कयो ऐं सपोर्ट कई। सभिनी जा बेहद थोराइता आहियूं। घणा भाइर आहियो तव्हां? भाइर ॿ आहियूं, वॾो भाउ धनी बख़्श आहे ऐं नंढो भाउ आहियां, सिर्फ़ु 2 भाइर आहियूं। माशाल्लाह, 2 भाइर आहिनि, वॾो धनी बख़्श कीअं न साईं? वॾो धनी बख़्श भाउ ऐं ॿियों नंबर जो नंढो भाउ उहो सचल साहिबु। माना वॾो भाउ शाइर ऐं ॻाईंदड़ अदो मोहम्मद सचल, माना हिक ई घर में शाइर बि ऐं ॻाईंदड़ बि। जेको शाइर आहे अदो धनी बख़्श सातो, जेको ॻाईंदड़ अदो मोहम्मद सचल सातो। ॿई भाइर आहिनि, हिकु ॻाईंदड़ आहे ऐं हिकु शाइर आहे। ॿिन्हिनि खां हवालु कंदासीं। असां वटि वॾा कुर्ब करे एहसान करे पहुता आहियो था, तव्हांजी महिरबानी। तो अल्हम्दुलिल्लाह असांजे त घर में बाबा साईं खां वठी असां वटि इहो ई नात ख़्वानीअ जे हिसाब सां ॻाइण जो माहौल आहे। मुंहिंजो भाउ मोहम्मद सचल बि भलो नात ख़्वान आहे ऐं असां बि थोरी घणी शाइरी जे हिसाब सां उहो लिखंदा आहियूं। मुंहिंजो नंढिड़ो बि अल्हम्दुलिल्लाह उन बि ॻाइणु शुरू कयो आहे, हींअर अञा नंढपिण में अञा पढ़े पियो थो, पर पोइ बि ॻाए थो। जेका सिंध वासियुनि या जेका असांजे ॿाहिरि मोट ॾिनी आहे, उनते मुंहिंजी वॾी महिरबानी आहे। लख एहसाननि प्यारनि जा, अलाह ताला उनखे ख़ुशि ऐं सलामत रखे। अॼु इहा ख़बर पई त अदे धनी बख़्श जो फर्ज़ंद आहे ऐं अदो मोहम्मद सचल जो भाइटो आहे, जेको ॿई जोड़ी में गॾु हूंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव स्क्रीन ते मौजूदु हूंदो आहे, सदाईं मौजूदु हूंदो आहे। पोइ नंढिड़ो तव्हां सां गॾु ॻाईंदो आहे इहो काफ़ियूं गज़ल ऐं नात, उनजे कुझु हाल अहिवाल। मुंहिंजो कैमरामैन हूंदो आहे, मुंहिंजी जेका रिकॉर्डिंग कंदो आहे, उन सां गॾोगॾु हिकु ॾींहुं इहो मूं दिलि में ख़्यालु आंदो, छो न हिन नंढड़े आसिफ़ सां गॾु हिकिड़ो टिकटॉक रिकॉर्ड कयां। पहिरियां ई असांजो इहो ई टिकटॉक ते मनक़बत आहे पीर साईं सूर्य बादशाह जी, त आज़ादीअ जो इमाम सदाईं जीए, अंग्रेज़नि जी पाड़ पटियाई जीए जीए। पोइ हिन में जेको जीए जीए जो लफ़्ज़ हुयो, उन शुरूआती लफ़्ज़ में मूंखे उन सपोर्ट कराई। जॾहिं मूं टिकटॉक ते रखियो त टिकटॉक ते एॾा ई वायरल जो थी वियो मुंहिंजो आवाज़ु ऐं मुंहिंजो जेको उहो वीडियो हुयो। त उन खां बाद में मुसलसल हिन सां गॾु हिकु ॿ वीडियो जेके रखिया ऐं पूरी सिंध में शुक्र अल्हम्दुलिल्लाह हुन हींअर कामयाबी माणी आहे। तव्हांखे कीअं मालूम थियो त हिन नंढिड़ो ॻाईंदो आहे? तव्हां ॿुधो आहे कंहिं ॿार रांदि कंदे या स्कूल में ॻाईंदे या पढ़ाई जे टाइम में या घुमंदे फिरंदे, कीअं तव्हांखे मालूम थियो या तव्हां पुछा कई या हुन पाण इज़हार कयो तव्हांजे साम्हूं? न न बिल्कुलु, असां जेको बि नात ॻाईंदो आहियां या मनक़बत या काफ़ी ॻाईंदो आहियां, त जॾहिं हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ गुनगुनाईंदो आहे उहो, त वरी उनखे नोट कंदो आहियां त उहो रांदि खेॾंदे या पंहिंजे ज़मीन में कमकार जे हवाले सां या सुबुह जो स्कूल खां जीअं ई वेंदो आहे, निकिरंदे ई स्कूल खां बसि माना ॻाइण में शुरू थी वेंदो आहे। हिन मां इहो ई अंदाज़ो लॻो त हीउ ॻाए वेंदो ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो मशहूरु नात ख़्वान, असांजी जेका दिलि जी तमन्ना आहे मशहूरु नात ख़्वान बि थींदो ऐं इंशाअल्लाह पढ़ी करे आला उहिदनि ताईं पहुचाईंदासीं ऐं इंशाअल्लाह अलाह खां दुआ आहे त आला उहिदनि ताईं पहुचंदो। स्कूल में कहिड़े दर्जे में पढ़े थो तव्हां? 7 क्लास में, 7 दर्जे में पढ़े थो। जी दोस्त सिंध वासी सभई दुआ कयो जेको हे नंढिड़ो ॻाए करे इंशाअल्लाह ताला तालीम हासिलु करे वॾनि उहिदनि ते वञे ऐं अल्लाह सिंध जी भलाई करे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। तव्हांजो नालो अदा? आसिफ अली। आसिफ। इहो तव्हांखे ॻाइण जो शौक़ु या गुनगुनाईंदड़ या नातनि जो काफ़ियुनि जो इहो तव्हांखे शौक़ु कीअं थियो त आसिफ? साईं चाचो असल में ॻाईंदो ऐं हुनजो कैमरामैन हुयुसि, पोइ उन मिड़ई ॻाईंदो, पोइ मूंखे माना पोइ ख़बर पइजी हीअं ॻाए थो, पोइ मूंखे माना शौक़ु थियो, कुझु मूं ॻायो, पोइ उन मां कामयाबु थियुसि। पोइ दोस्तों मतिलबु इहो आहे त आसिफ ॿुधाइण जो त कैमरामैन मतिलबु हर वीडियो में जिते किथे अदा प्रोग्राम में वेंदो, जलसनि में या किथे कंहिं महफ़िल कंहिं उताक में कोई बि माना काफ़ी या गज़ल या नात ॻाईंदो हो त अदो आसिफ उनजी कैमरामैन वीडियो रिकॉर्ड कंदो हुयो। हिन खे इज़त ऐं शोहरत माशाल्लाह जेके सिंध वासियुनि मोट ॾिनी आहे, हिन खे अचो तुंहिंजा पुछा कयूं पहिरीं पहिरीं काफ़ियुनि जी कहिड़ी मशहूरु थी आहे? अदा आसिफ साईं तव्हांजी पहिरीं पहिरीं काफ़ी कहिड़ी मशहूरु थी आहे? ॿियूं इलाही वयूं पर हिकु इहा थी त मुर्शिद जदीदार ले आशिक़ आहिनि मुंहिंजूं अखियूं,
ओ मुर्शिदत जदीदार ले आशिक आहिनि मुंहिंजूं अखियूं ओ काथों पुनल ॾिसां इहो सबक़ काथों सिखियूं मुर्शिदत जदीदार ले आशिक आहिनि मुंहिंजूं अखियूं। हिन जेका पहिरें काफ़ी मुर्शद ते चयो आहे, मुर्शद जी दुआ सां ऐं अलाह जी भलाई सां हिन जी काफ़ी जेका आहिनि मथे वई ऐं पाण बि मशहूरु थी वियो। हिन खे सिंध वासियुनि ऐं हर ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ हर माण्हुनि हिन खे मोट ॾिनी ऐं सुठे नमूने सां मोट ॾिनी, बाक़ाइदा इज़त सां मोट ॾिनी। छा कयूं अदा सचल साईं, अहिड़ी का तव्हां सां कंहिं हमरा अहिड़ी का ॻाल्हि कई आहे जो जलसे ते अचो, असांजे प्रोग्राम ते तव्हांखे दावत आहे, पर नंढड़े खे ज़रूरु वरितो अचिजो। जी बिल्कुलु अदा, रबियुल अवल में जेके मुंहिंजा प्रोग्राम हुया उन्हनि में कुझु दोस्तनि इहा फरमाइश की हुए तमामु बहितरीनु माण्हू ऐं हमेशह रबियुल अवल में मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु जा प्रोग्राम कंदड़, त उन्हनि फरमाइश कई। हिकु त असांजो तमामु पहिरीं प्यारो दोस्त बि आहे इरशाद सातो तजल शरीफ़ खां, उन बि इहा फरमाइश कई त आसिफ़ खे ज़रूरु वठी अचिजांइ, न त ईअं सम्झो त असांजो प्रोग्राम अधूरो थींदो जे आसिफ़ न हूंदो त। ऐं मोहम्मद हसन बंबरो उहो बि ताल किनारे जो ई आहे शीरो, हुन बि इहा फरमाइश की दादा नंढे आसिफ़ खे ज़रूरु वठी असांजी महफ़िल में अचां। मतिलबु ईअं मुख़्तलिफ़ दोस्तनि जेको आहे फरमाइश कई त नंढे आसिफ़ खे ज़रूरु, ऐं उते वरी आसिफ़ खे काफ़ी जी फरमाइश कंदा त काफ़ी बि चवंदो, न त महबूब जे आमद जे हवाले सां मौलूद शरीफ़ बि चवंदो आहे। ऐं इनशा अल्लाह ही हिन जी शुरूआति आहे अॻिते हली, ही जेको मुंहिंजी सोच आहे, मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त इनशा अल्लाह ही तमामु हिकु बहितरीनु नात ख़्वान थींदो ऐं इनशा अल्लाह पूरी सिंध में नालो कमाईंदो। जीअं अधे ॻाल्हि कई आहे त तव्हां आसिफ़ खे ज़रूरु वरितो अचो, छो त असांजो प्रोग्राम अधूरो थींदो। इहा आहे अलाह जी तरफ़ां ॾात ऐं इज़त, छो त हिन जे करे माना फरमाइश करे अधे सचल खे चवनि था त आसिफ़ खे ज़रूरु वरितो अचिजो, असांजो प्रोग्राम जी कामयाबु वञे, जीअं माण्हू अचनि, जीअं नातूं ॿुधनि। इहा सिर्फ़ु हिकिड़ी उनजी दिली ख़्वाहिश आहे, उहा महबूब जे करे अलाह जी भलाई आहे, जेका अलाह साईं चवनि था त उहा तो इज़्ज़ु मन तशा तो दिलु मन तशा, अलाह साईं जंहिंखे चाहे इज़त ॾे, जंहिंखे चाहे इज़त न ॾे। इहा मुंहिंजी रब जी महिरबानी आहे। मोहम्मद सचल, इहो तव्हांजो अगरि सिंध में के बि कुंड खुर्च में, जीअं आख़िरी ज़िलो थी वियो हेॾे घोटकी बॉर्डर कमू शहीद, या वरी हेॾे थी वियो बदीन ऐं मीरपुर साखरो में, जिते बि, या तव्हांखे पंजाब में, छो त पंजाब में बि असांजा सिंधी काफ़ी वेठा आहिनि, ॻोठ आहिनि वॾा वॾा, किथे बि तव्हांखे घुराइनि अगरि के प्रोग्राम ते कंहिं जलसे ते तव्हां ऐं आसिफ़ सां गॾु तव्हां घुराए को, तव्हां वेंदा आसिफ़ सां गॾु? जी बिल्कुलु, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पूरी सिंध में प्रोग्राम कया आहिनि ऐं इनशा अल्लाह हाणे जे आसिफ़ जे नाले चयो त बिल्कुलु आसिफ़ खे बि जहिड़े शेड्यूल सां पाण वेंदो आहियां उन शेड्यूल सां या उन ई नातफ़नी जे हवाले सां आसिफ़ खे बि गॾु वठी इनशा अल्लाह कंहिं बि दोस्त दिलि सां दावत ॾिनी त उहा अटेंड कंदासीं, इनशा अल्लाह प्रोग्राम में वेंदासीं। इहो वीडियो मथे फेसबुक ते वञे, तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर बि दोस्तनि खे ॾियूं, अगरि तव्हां सां को राब्तो करणु चाहे त असां राब्तो बि करे सघो, त तव्हां कंहिं वाक़ुफ़ताई जे हिसाब सां वेंदो, या की ईअं को माण्हू को कॉल करे बिना वाक़ुफ़ताई तव्हांजो न ॾिठल हुजे न वेठल हुजे, ईअं तव्हां हल निकिरी पवंदो या पुछा ॻाछा करे पक करे पोइ निकिरंदो? जी बिल्कुलु, ईअं त हाणे ॼाण सुञाण सां सवाइ त न वञिबो। ऐं ईअं अक्सर थियो आहे मूंसां, जॾहिं बि को नओं माण्हू ॻाल्हाईंदो आहे त उन इलाइक़े में जेको उन जो वेझो ई को ज़ाहिरी आहे, पूरी सिंध में मुंहिंजा परस्तार ॿुधंदड़ आहिनि, दोस्त बि आहिनि, ऐं उन इलाइक़े मां पुछा कंदो आहियां, ईअं सम्झो त हिकिड़ो वेरिफिकेशन कंदो आहियां त वाक़ई हक़ीक़त में हीउ माण्हू हिते आहे, इन जो प्रोग्राम आहे या मूंखे दावत ॾिए थो, इन ते आउं अचां। कहिड़े क़िस्म जा ॾिसो था पूरी सिंध में बदअमनी जो माहौल इलाही ॿ नंबरी घणो आहे, इन जे हवाले सां त ज़ाहिरी असां कोन वेंदासीं। जॾहिं तस्दीक थींदी त वाक़ई हिकु नंबर माण्हू जो ई प्रोग्राम आहे, त उहा पहिरियां तसली करे उन खां बाद में उन माण्हू वटि वेंदासीं। दादा साईं, तव्हां पंहिंजो नंबर ॿुधायो, अगरि तव्हां सां कोई बि राब्तो करे, मथे बि नंबर लिखी छॾींदासीं, तव्हां पंहिंजो नंबर जेको पर्सनल आहे उहो नंबर ॿुधाइजो महिरबानी करे। जी, मुंहिंजो व्हाट्सअप जो नंबर आहे 0303 37 18 185, सवलो सिंधी में ॿुधायां थो 0303 37 18 185। इहो नंबर व्हाट्सअप ते आहे, पर्सनल कॉल करे सघंदा मां? बिल्कुलु, हा, पर्सनल कॉल बि करे। दोस्तों, अगरि तव्हां अदे मोहम्मद सचल ऐं नंढड़े आसिफ़ खे घुराइणु चाहियो था त मथे नंबर बि लिखियलु आहे, अदे नंबर ॿुधायो बि आहे, अगरि कोई बि हिन खे घुराइणु चाहे थो कंटेक्ट करे सघे थो अदे वारनि सां। अदा साईं, इहो काफ़ी तव्हां असांखे ॿुधाइजो, जेको हाणे काफ़ी इहो काफ़ी गज़ल ट्रेंड ते हले थो। पिरीअ जे पार जा माण्हू छाकारा बि मूं प्यारा उन्हनि जा, नाज़ ऐं माणा उन्हनि जा, नाज़ ऐं माणा
अंगल यारा बे मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू पीरीअ जे पार जा ओ मिठा माखीअ जड़ा मिसरी ॾिठे जल दुख वञल विसरी मिठा माखीअ जड़ा मिसरी ॾिठे जल दुख वञल विसरी नए सिज सिकनाई संबिरी नए सिज सिकनाई संबिरी बिरह बारा बे मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू पीरीअ जे पार या के सलाम किया तो सां हथ मिलायो तव्हांखे रूबर आहे का मोट मिली आहे जी संजा अच्छा अदा से तव्हां हिन बारे में कुझु जी बिल्कुलु जॾहिं बि आसिफ सां गॾु कंहिं प्रोग्राम ते वेंदो आहियां त खोड़ दोस्त माना जेके टिकटॉक सां शौक़ु कंदा आहिनि उहे टिकटॉक ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि आसिफ सां गॾु असांजो टिकटॉक हुजे या ॿिया खोड़ दोस्त जेके तस्वीरूं कढी सेल्फी कढी वरी पंहिंजे फेसबुक ते माना पोस्ट कंदा आहिनि त मशहूरु टिकटॉकर आसिफ अली साहिब सां गॾु माना नाज़ आसिफ सां गॾु ये असांजी पोस्ट खोड़ पोस्ट हुई मुंहिंजी नज़र खां गुज़रंदियूं ऐं रूबरू बि ईअं खोड़ दोस्त तस्वीरूं कंदा आहिनि जीअं त इहा आहे अलाह जी महिरबानी ऐं करम नवाज़ी जेका हिकु ई घर में हिकु ई ख़ानदान जेको आसिफ जो ॾाढो उहो बि ॻाईंदो हो ऐं हाणे चाचो ॻाइसि थो पाण बि ॻाईंदो आहे जो वाल साहिबु शाइर आहे ऐं हिकु ई ख़ानदान हिकु ई घर जा फ़र्द जेके अलाह साईं उनखे माना इज़त ऐं एतिरी माना मथां ॾिनी आहे जेका अलाह साईं जा करम नवाज़ियूं आहिनि ऐं यूट्यूब चैनल जो चैनल वधा आसिफ सचल एंड आसिफ साहिब सचल एंड आसिफ सातो अधु यूट्यूब चैनल आहे ऐं फेसबुक पेज तव्हां वधि में वधि हिनखे फॉलो कयो शेयर कयो लाइक कमेंट कयो छो त हिनखे अञा ताईं वधीक मोट मिले हिन सां गॾु असांखे ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह ताला वधीक ॿिए वीडियो सां तव्हां सां गॾु हूंदासीं